खबर शामिल कई पिया कोट डेजी में रिपोर्ट नईम रज़ा गाओ जी फ़कीराबाद हड़ताल ख़त्म ॻाल्हियूं कामयाब कमेटी ठाही वई। कमेटी जी निगरानी में ड्रेनेज स्कीम ते जल्द कम शुरू थींदो। चेयरमैन टाउन कमेटी फ़कीराबाद सिराई निसार हुसैन ख़ासकली साबित करे ॾेखारियो त फ़कीराबाद टाउन एक मिसाली टाउन बणायो वेंदो। सिराई निसार हुसैन ख़ासकली संदसि लीडर ख़्वाबनि जे बादशाह मंज़ूर हुसैन वसाण जी हिदायतनि ते एहतजाज कंदड़ सां वेही ॻाल्हियूं कयूं। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं चेयरमैन साहब ऐं टाउन ऑफिसर मधुर जांडो साहब ऐं सिराज निसार ख़ासकरी जा। शहर में तक़रीबन इलाही टाइम एहतजाज हलनि पिया ऐं ॿ मां सञा थो हिकु 8 तारीख़ ते बि 12 दिसंबर ते एहतजाज वॾी रैलियूं निकितियूं, जंहिंजो साईं नोटिस वठी संगत सां राब्तो कयो, जेके दोस्त कया जो टेबल टॉक ते वेठा आहियूं ऐं साईं वचन कयो आहे टाउन ऑफिसर ऐं मधुर जांडो साहब सिराज निसार ख़ासकरी चेयरमैन टाउन जो उन वचन कयो मां ड्रेनेज हलाईंदुसि इंशाअल्लाह मथे अंगारे ते। ऐं असांजी ख़ुशी थी साईं असां चेयरमैन आहे ऐं असां हुन शहरी आहियूं ऐं शहरनि जो हक़ बुनियादी मसइला स्ट्रीट लाइट ड्रेनेज ऐं उन खां पोइ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी वॾी महिरबानी तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिते अचण जो। हिते कुझु ॾींहंनि खां जेको थोरी अनरेस्ट हुई हिन में टाउन कमेटी फ़कीराबाद शहर में, पोइ उनजो मंज़ूर हुसैन वसाण साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी। उन्हनि पुछियो, उन्हनि खे असां ॿुधायोसीं, पंहिंजो टाउन ऑफिसर साहब बि उन्हनि खे मैसेज कई त हीअ आहे पंहिंजो ड्रेनेज जो मसइलो आहे। उन नोटिस में उन्हनि चयो त वरी तव्हां ॿियूं बि कोई शयूं पुछो त कुझु ॿियो बि मसइलो आहे त तव्हां उन्हनि सां ॻाल्हियूं करे ऐं उन कम खे स्टार्ट कयो। पोइ मंज़ूर साहब जे हुकुम ते पोइ मां पंहिंजे टाउन ऑफिसर खे ऐं मुंहिंजो चाचे आबिद खे असां चयोसीं त बाबा तव्हां ॻाल्हियूं करे उन्हनि खां पुछो त उन्हनि जो कहिड़ी कोई पॉइंट आहे। पोइ मतलूब साहब ऐं सिराई आबिद साहब ॻाल्हियूं कयूं, पोइ इहा पॉइंट निकिती त ड्रेनेज जो मसइलो आहे। फ़कीराबाद में कुझु अरसे खां ड्रेनेज जे इशू ते काफ़ी एहतजाज जेके थिया, उन्हनि जो साईं चेयरमैन साहब नोटिस वरितो। सभिनी जी बाइमी रज़ामंदी सां चेयरमैन साहब असांखे हिते कठु घुरायो, वेठासीं, ॻाल्हियूं थियूं। उन साईं जन असां इहो प्रॉमिस कयो आहे त ड्रेनेज इंशाअल्लाह ताला हलंदी ऐं अॻियां ॻाल्हि ते ड्रेनेज जो कमु कराईंदा। असां इन में मुतमिन आहियूं।